बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अबिल क़ासिम मुहम्मद व अला अहलि बैतिहि तय्यबीन त्वाहिरीन अल मासूमीन व लानतुल्लाहि अला अदाइहिम अजमईन। अम्मा बादो, क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, सामिन मुहतरम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, अॼु असां पंहिंजी ॾहीं निशस्त में फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते तव्हां सां मुख़ातब आहियूं। त आख़िर में आदाब इल्म में असांजी गुफ़्तगू हुई ऐं असां बयानु कयोसीं त इहो इल्मु बराए इस्लाह हुजे। त इहो इल्मु आहे छा जंहिंजे लाइ इंसान वॾियूं वॾियूं मसाफ़तूं तय करे थो, ॾुख ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त करे थो, ॾुख ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त करे वॾा वॾा फ़ासिला तय करे ॾींहं राति महिनतूं करे ऐं इहो इल्मु हासिलु करे थो। ॾिसणो इहो आहे त इहो इल्मु आहे छा। अचो सवाल करियूं बाबुल इल्म मौलाए मुत्तक़ियान हज़रत इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम खां त मौला आख़िर इहो इल्मु आहे छा। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, या तालिबल इल्म इन्नल इल्म ज़ू फ़ज़ाइल कसीरा। ए तालिब इल्म, इल्म जा बेशुमार फ़ज़ाइल आहिनि। कहिड़ा फ़ज़ाइल आहिनि मौला। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, फ़रअसुहु अत्तवाज़ुउ। छो जो इहो इल्मु जेॾी महिल इंसान हासिलु कंदो त इन जो ज़रूरी आहे इल्म जो असरु हुजे ऐं इन इल्म जो रंग इन तालिब इल्म ते चढ़े। इहो रंग कहिड़ो आहे इल्म जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाए थो, फ़रअसुहु अत्तवाज़ुउ। इन इल्म जो रअस जेको आहे तवाज़ु आहे। व ऐनुहु अल बराअतु मिनल हसद। ऐं इन इल्म जी अखि जेका आहे हसद खां परे हूंदी आहे। याने तालिब इल्म में, इल्म खे हासिलु करण वारे में दुनियावी हसद न हुजे। बाक़ी अगरि इल्मु हासिलु करण में हसद हुजे त उहो कबीह कोन्हे को। व उज़ुनुहु अल फ़हमु। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था त इन इल्म जा कन जेके आहिनि सम्झणु आहे। व लिसानुहु, ऐं इल्म जी लिसान जेका आहे असिद्क़ु, सच ॻाल्हाइणु आहे। व हिफ़्ज़ुहु अल फ़ह्सु। इल्म जी हिफ़ाज़त उन इल्म जे जुस्तजू में आहे। व क़ल्बुहु हुस्नु निय्या। ऐं इल्म जी दिलि जेका आहे नेक नियत आहे। व अक़्लुहु मारिफ़तुल अशियाए। ऐं इल्म जो अक़्ल जेको आहे मारिफ़त अशिया, शइ जी मारिफ़त रखणु आहे। व यदुहु अर्रहमा। ऐं इल्म जा हथ जेके आहिनि रहम करणु आहे। व रिजलुहु। ऐं इन इल्म जा पेर जेके आहिनि ज़ियारतुल उलमाए, उलमा जी ज़ियारत करण में आहे। व हिकमतुहु अल वरउ। ऐं इल्म जी हिकमत तक़वा में आहे।
इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था व मुस्तक़र्रुहु अन नजात, इल्म खे बाक़ी रखण में नजात आहे। व मरकबुहु अल वफ़ाओ, ऐं इल्म जी सवारी वफ़ा आहे। व सैफ़ुहु अर रिज़ा, ऐं इल्म जी तलवार रिज़ायत आहे। व जैशुहु मुहावरतुल उलमाए, इल्म जी फ़ौज उलमा जी कचहरी आहे। मालुहु अल अदब, इल्म जो माल अदब करणु आहे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम केॾी सुहिणी वज़ाहत कई आहे इल्म जे बारे में। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।